नाज़रीन, आदिलपुर शहर ऐं भरपासे ॻोठनि में करबला जे शहीदनि जी यादि में मातमी जुलूस बरामद करे आज़ादारी ऐं मजलिसूं मुनक़िद करे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॾिसूं था माजिद अली कलवर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं आदरपुर ॻोठ खुआरा में, जिते इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां हिकु मातमी जुलूस बरामद है। मातमी जुलूस में रेंजर जा एहलकार ऐं पुलिस एहलकार पंहिंजो जेका ड्यूटी सरअंजाम ॾियनि पिया। अचो त इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम लिख मातमी जुलूस जे मोमिननि ऐं इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं। वधि कुझु छा चवणा आहे? इमाम हुसैन सलाम पंहिंजी ख़ुदा जे करे पंहिंजे घर जो को बि क़ुर्बानी न छॾी। नंढड़ो ॿारु जनाब शहज़ाद अली असगर हुयो, उनखे इमाम हुसैन सलाम करबला में राय ख़ुदा में शहीद कयो। पैगम्बर अकरम जो फरमान आहे त हुसैन हिदायत जो चराग़ आहे ऐं निजात जी ॿेड़ी आहे। हुसैन इब्न अली अलैहिस्सलातु वस्सलाम जा हे अयाम मुहर्रमुल हराम जा अयाम कंहिं हिकिड़े मसलक कंहिं हिकिड़े मज़हब सां तालुक़ कोन था रखनि, बल्कि हुसैन जो पैगाम हिकु आफ़ाक़ी पैगाम आहे, हिकु इंसानियत वारो पैगाम आहे। मजलिस स्टार्ट थी वई आहे ऐं जेके बि जुलूस खां इमाम बारगाह खां ईंदड़ रस्ता आहिनि, एंट्री पॉइंट एग्ज़िट पॉइंट, उते नफ़री असांजी मुक़ररु थियल आहे ऐं उन खां पोइ सर्चिंग हले थी ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बिल्कुलु सख़्तु आहिनि। ऐं हिन जेका मजलिस हले थी, इन में 2 SHOs, हिकु SIP, 5 ASI, 3 HC ऐं तक़रीबन 35 खां 40 जेके आहिनि उहे पुलिस कांस्टेबल डिप्लाय थियल आहिनि। ऐं उन खां पोइ ॿिया सिक्योरिटी इदारा जेके आहिनि उहे पंहिंजा सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन सां गॾु घणी तादाद में रेंजर्स जी नफ़री मौजूदु आहे। नाज़रीन, मौजूदु अज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त हीउ जेको मातमी जुलूस आहे ज़ालिम ख़िलाफ़ु एतिजाजी असांजो मुज़ाहिरो हूंदो आहे। असीं ॿुधाइणु चाहींदा आहियूं त असां ज़ालिम जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं मज़लूम जा साथी आहियूं। हीउ न्याज़ नगर मातमो असां लाइ कंहिं सवाब खां घटि न आहे। जॾहिं त सिक्योरिटीअ बाबति ॻाल्हि ॿोल कंदे त हद जो जेको SHO आहे इम्तियाज़ जी बुलेदी, हुन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हुनजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ थाणनि मां पुलिस एहलकार SHOs ऐं हेड मुरर मुक़ररु कया वञी, जेके पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन मोहम्मद ईसा कुलई सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदिलपुर।